सिंध में वधंदड़ एड्स जे केसनि खां पोइ गोड़ाबाड़ी जे मुख़्तलिफ़ शहरनि वर, उदासी, दांदाड़ी समेत नंढनि वॾनि शहरनि में अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। स्टेट कमिश्नर गोड़ाबाड़ी हेल्थ केयर कमीशन जी डॉक्टरनि सां गॾिजाणी ऐं कार्रवाई कंदे 12 खां वधीक अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील करे ऐं दवाऊं ऐं ॿियो सामान पंहिंजे तहवील में वठी छॾियो। अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ वठ पकड़ शुरू थियण सां केतिराई अताई डॉक्टर कानून खां बचण लाइ क्लिनिकूं बंदि करे फरार थी विया। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, ठट्टो।